नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत अल माइदा आयत नंबर 6 खां वठी आयत नंबर 11 ताईं। तर्जुमो। या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो इज़ा क़ुमतुम इलस्सलाती जॾहिं तव्हां उथो नमाज़ जे लाइ फ़ग़सिलू वुजूहकुम बस धो तव्हां पंहिंजा मुंहं व अयदीयकुम ऐं पंहिंजा हथ इलल मराफ़िक़ी ॿिन्हिनि ठुठुनि ताईं वमसहू ऐं मसाह करियो रुऊसिकुम पंहिंजे मथनि जो व अर्जुलकुम ऐं पंहिंजा पेर धो इलल क़अबैनी टखननि ताईं व इन ऐं अगरि कुंतुम हुजो तव्हां जुनुबन नापाक फ़त्तहरू पस पाकी हासिल करियो व इन कुंतुम मर्दा ऐं अगरि हुजो तव्हां बीमार औ अला या हुजो तव्हां सफ़र ते ओ जा या आयो हुजे को अहदन हिकु मिनकुम तव्हां मां मिनल ग़ाइती क़ज़ाए हाजत मां वापसि आयो हुजे औला मस्तुम या तव्हां हम बिस्तरी कई हुजे अनिसा औरतुनि सां फलम पोइ न तजिदू तव्हांखे मिले या तव्हां पायो मान पाणी फ़तयम्ममू पस तयम्मुम करे वठो सईदन तय्यबन मिटी पाकीज़ा सां फ़मसहू पस मसा करियो बि वुजूहिकुम पंहिंजे मुंहनि जो व अयदीकुम ऐं पंहिंजे हथनि जो मिनहू उन सां यानी उन मटी सां। पहिरीं हुकुम ॾिनो वियो आहे त वज़ू करियो अगरि पाणी अवेलेबल आहे ऐं तव्हां बीमार न आहियो का अहिड़ी एमरजेंसी आहे त पाणी सां वज़ू करिणो आहे नमाज़ खां पहिरीं। वज़ू जा फ़र्ज़ छा बयानु कया विया आहिनि। पंहिंजा जेके ॿई हथ ठुठुनि ताईं धोइणु फ़र्ज़ु आहे मुंहं पंहिंजे चहिरनि खे धोइणु मथे जो मसा करणु ऐं ॿई पेर टखननि ताईं धोइणु जेको सो इहे सभु फ़राइज़ में शामिल आहिनि वज़ू जा। उन खां पोइ उन सूरत में पाणी न आहे या पाणी इस्तेमालु करण सां बीमारी में इज़ाफ़ो थिए थो त पाक मिटी सां तयम्मुम करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। तयम्मुम करण छा मीन्स मटी खे तमामु हथु लॻाए उनखे झाड़े वठो छंडे वठो ऐं पोइ उन सां पंहिंजे अॻियां पोयां ॿिन्ही हथनि खे मसा थी करे छॾियो ऐं पोइ उहे हथ जेके पंहिंजे मुंहं ते फेरे छॾियो मटी ते हथड़ी छंडे करे हथनि सां मुंहं खे फेरे छॾियो त इहो तयम्मुम थी वेंदो। मां युरीदुल्लाहु नथो चाहे अल्लाह या न इरादो कयो अल्लाह ताला लियजअल अलैकुम कहू रखे तव्हां ते मिन हरजन का तंगी वलाकिन युरीदु लेकिन हू न इरादो कयो हू न चाहियो लियुतहिरकुम त हू पाक करे तव्हांखे वलियुतिम ऐं हू पूरी करे ताके पूरी करे नेमतहू पंहिंजी नेमत अलैकुम तव्हां ते लअल्लकुम ताके तव्हां तशकुरून शुक्र अदा करियो। वज़कुरू ऐं यादि कयो नेमतुल्लाही नेमत अल्लाह जी अलैकुम तव्हांजे मथां मीसाक़हुल्लज़ी ऐं पुख़्तो अहद उनजो जेको वासक़कुम बिही हुन पुख़्तो अहद वरितो तव्हां खां जेको इद जॾहिं क़ुल्तुम तव्हां चयो समिअना असां ॿुधो व अताना ऐं असां इताअत कई वत्तक़ुल्लाह ऐं तक़वा इख़्तियार कयो अल्लाह जो या ऐं डिॼंदा रहो अल्लाह खां। नेमत कहिड़ी नेमत इस्लाम अल्लाह जी सभिनि खां वॾी असां ते नेमत अल्लाह असांखे मुस्लमान पैदा कयो ऐं जॾहिं नेमत खे इन लाइ यादि करायो पियो वञे त जीअं जॾहिं इंसानु का नेमत यादि कंदो पोइ ई उनजो शुक्र अदा कंदो। ऐं पुख़्तो अहद कहिड़ो हिन सां अहद अलस्त मुराद आहे जेको हज़रत आदम खे पैदा करण खां पोइ उन जी पुठी मां अल्लाह ताला तमामु ज़ुरियतुनि जी रूह खे पैदा करे उन्हनि खां हिकिड़ो अहद वरितो हो त आऊं तव्हांजो रब न आहियां। सभिनि अहद उहो वादो सभिनि खां अलावा वरितो ऐं सभिनि जवाबु ॾिनो त बिल्कुलु तव्हां ई असांजा रब आहियो त उन जो ज़िक्र ऐं कुझु जे मुताबिक़ ॿियूं मीसाक जेके मीसाकी मुआहिदा थिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॿियनि माण्हुनि जे विच में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अल्लाह जे नाले ते उन जे मुतलिक़ आहे इहो। वत्तक़ुल्लाह ऐं तक़वा इख़्तियार कयो अल्लाह जो इन अल्लाह बेशक अल्लाह अलीमुम बिज़ात सुदूर ख़ूब ॼाणण वारो आहे दिलुनि जे या सीननि जे भेदनि खे। या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो कूनू क़व्वामीन लिल्लाही थी वञो तव्हां क़ाइमु रहण वारा अल्लाह जे वास्ते शुहदा गवाही ॾियण वारा बिलक़िस्ती इंसाफ़ सां वला यजरिमन्नकुम ऐं न आमादा करे तव्हांखे
शनआन दुश्मनी क़ौमुन के क़ौम जी अला उन ॻाल्हि ते अल्लाह तअदिलु कि न तव्हां अदल करियो ईदिलु अदल करियो हुआ अक़रबु इहो वधीक क़रीब आहे लित्तक़वा तक़वा जे वत्तक़ुल्लाह ऐं तक़वा इख़्तियार कयो अल्लाह जो इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तामलून बेशक अल्लाह बाख़बर आहे उन खां जेके तव्हां अमल करे रहिया आहियो वअदल्लाहुल्लज़ीन वादो आहे अल्लाह जो उन्हनि सां जिन आमनु ईमान आंदो व अमिलुस्सालिहात अमल कया उन्हनि नेक लहुम उन्हनि जे लाइ आहे मग़फ़िरतूं व अजरुन अज़ीम बख़्शिश ऐं अजर तमामु वॾो वल्लज़ीन कफ़रू ऐं उहे माण्हू जिन कुफ़र कयो वकदबू ऐं उन्हनि इनकार कयो या उन्हनि झुटला बि आयातिना असांजी आयातुनि खे उलाइक इहे उहे ई आहिनि जिन जे लाइ जेके असहाबुल जहीम साथी आहिनि जहीम यानी जहन्नुम जा या अय्युहल्लज़ीन आमनू ए ईमान वारो उज़्कुरू निअमतुल्लाही यादि करियो नेमत अल्लाह जी अलैकुम तव्हांजे मथां इद जॾहिं हम इरादो कयो क़ौमुनि हिकु क़ौम या कुझु माण्हुनि ऐं यबसुतू के हू वधाइनि या यानी हमिलो कनि इलेकुम तव्हां ॾांहुं ऐदियहुम पंहिंजे हथनि खे फ़कफ़ ऐदियहुम पस रोके छॾियो उन्हनि जे हथनि खे अनकुम तव्हां खां वत्तक़ुल्लाह ऐं तक़वा इख़्तियार कयो अल्लाह जो व अलल्लाहि ऐं अल्लाह ते फ़लियतवक्कलिल मुमिनून चाहे या घुर्जे त भरोसो कनि ईमान वारा सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।